इन्नहू कान बी हफ़िया, बेशक वो अल्लाह तबारक व तआला आहे नेकी करण वारो, मेहरबान, रहम करण वारो, इज़्ज़त ॾियण वारो आहे। बी हफ़िया, इन्नहू कान, बेशक आहे वो मूसा हफ़िया, नेकी करण वारो, मेहरबान आहे मुंहिंजो। ॻाल्हि हुई हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं उन जे अब आज़र जी। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम अबत जो लफ़्ज़ थो ॻाल्हाए ऐं इहो इज़्ज़त वारो लफ़्ज़ आहे, क़ुरान मजीद जे अंदरि आहे। हज़रत लुक़मान हकीम जॾहिं पंहिंजे पुट खे नसीहतूं कयूं न तॾहिं बि या बुनैया जो लफ़्ज़ ॻाल्हायो, बुनैया, या बुनैया अक़िमिस सलात, ए मुंहिंजा पुट निमाज़ खे क़ाइमु कजांइ। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम बि छा थो चए, या अबत, ए मुंहिंजा अबा। इहे बहरहाल मुकालमो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ला ताबुद शैतान, अबा शैतान जी पूॼा न कनि, छो त शैतान अल्लाह जो नाफ़रमान आहे। ॿी जॻह ते रब साईं फरमायो ला तत्तबिऊ ख़ुतवात शैतान, शैतान जे चवण ते तव्हां विखा न खणो, शैतान जे कढ न लॻी पओ, छो त शैतान तव्हांजो पधिरे में पधिरो दुश्मन आहे। जॾहिं शैतान तव्हांजो पधिरे में पधिरो दुश्मन आहे त पोइ शैतान जे चवण ते तव्हां विखूं कीअं था खणो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम कुझु ॻाल्हियूं कयूं पंहिंजे पीउ सां। अॼु पीउ जो जवाबु आहे त अरागिबुन अंत अन आलिहती, छा तूं घटि वधि ॻाल्हाए थो, तूं मुंहिंजे इलाहनि खे तूं घटि वधि ॻाल्हाए थो, या मुंहिंजे इलाहनि खे तूं गारियूं थो ॾिए, मुंहिंजे इलाहनि जी तूं नाफ़रमानी करे थो। इब्राहिम मुड़ी वञ हिन खां, हिन ॻाल्हि खां मुड़ी वञ, न मुड़े त मां पथरनि सां संसार कंदोमांइ। अर्जुमन्नका, रजम जो रजम, असुल में रजम चइबो आहे जेको शादी शुद्ध मर्द हुजे या शादी शुद्ध औरत हुजे, उनखां जेकॾहिं ज़िना जो ॾोह थी वञे त पथर खणी करे उनखे संसार कबो। किथे खड़े खणी करे चेल ताईं पूरे पथरनि सां संसार कबो उनखे, शादीशुदा मर्द शादीशुदा औरत खे। जॾहिं उहो पथर हणिबो रहिबो, उनखे पथर हणिबा रहिबा जेसिताईं उहो मरी ख़तमु न थिए। जेकॾहिं मरी वियो त इहो ज़िना जो ॾोह रब माफ़ु कंदुसि, बाक़ी अॻिते ॿियो हिसाबु आहे। इहो जेको ॾोह थियो, इहो ॾोह माफ़ु थींदो पथरनि जी संसारी सां, ज़िना जो। अॻिते जेके ॿिया ॾोह आहिनि उनजी ॿी ॻाल्हि आहे। बंदूक संभाले छॾनि था ईअं कीअं थी, इहो क़ुर जी सज़ा न आहे। क़ुर जी सज़ा हीअ आहे, क़ुर में आहे वसारिक़ु, पोइ क़ुर में अज़ानियतु वज़ानी फजलिदू मिनहुमा मिअत जल्द। जेकॾहिं बग़ैर शादीशुदा त 100 कोड़ो लॻायोसि, शादीशुदा त पथरनि सां संसार कयोसि। असांखे तालीम आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। रसूल साईं जिन फरमायो इन्नमा बुइस्तु मुअल्लिमा, मां मोहम्मद करीम उस्ताद थी करे आयो आहियां। उलमा लिखियो आहे जेको करे करे का ॻाल्हि जेकॾहिं अल्लाह उम्मत खे सेखारींदो आहे, करे नबीअ जे हथ ते ज़ाहिर कराईंदो आहे। मसलन निमाज़ जो क़ज़ा थी वञे त अदा कीअं कजे, उनखे कीअं करे पढ़िजे, कीअं उनखे पढ़िजे। अल्लाह साईं उहा निमाज़ नबीअ खां क़ज़ा कराई त नबी अदा हीअं करे, कीअं अदा करे। हदीस पाक जे अंदरि ईंदो आहे अल्लाह जे रसूल साईं जिन हिकु जंग तां वापसि मोटिया, अधु राति जो टाइम वॾा काफ़ी पंधु ॾींहुं लॻी वियो, साईं जिन थकिजी पिया, हिकु जॻह ते साईं जिन आराम फरमायो। साईं जिन फरमायो त बिलाल तूं वेही रहो, तंहिं करे जॾहिं टाइम थिए न सुबुह सादिक त असांखे जाॻाइजांइ, असां निमाज़ पढ़ंदासीं। बिलाल चयो साईं मां वेठो आहियां, जाॻाईंदुसि तव्हांखे, तव्हां भली दिलि जाए करे सुम्ही पओ। को साहबी काथे सुम्ही पियो, को काथे सुम्ही। बिलाल चयो सितारो मथे बीठो आहे, टाइम त वॾो आहे, मां बि भला थोरी टेक ॾेई वेठो आहियां। थकियल माण्हू या उठ सां टेक ॾेई वेही वियो, बिलाल खे निंड अची वई, निंड अची वई, निंड आज़ान जो टाइम वियो, निमाज़ जो टाइम वियो, सुबुह सां सिजु निकितो, साईं जिन जे चहिरे मुबारक ते सिज जी रोशनी पई, तपश थी, साईं जिन उथी वेही रहिया। साईं जिन फरमायो बिलाल उथो, या रसूल जी साईं। बिलाल तूं चओ त मां उथारींदुसि तव्हांखे, न उथारी, हे निमाज़ हुई, हे सिज उभरी आयो। साईं निंड अची वई मूंखे, ऐं मुंहिंजी बि अखि लॻी वई साईं। हाणे मोहम्मद करीम खां निमाज़ क़ज़ा थी वई, साहिबिन खां क़ज़ा, इहा अदा कीअं थिए। साईं जिन फरमायो हाणे हितां निकिरो, इहा निमाज़ क़ज़ा थी आहे, हिते शैतान जी नफ़्सत आहे हिन जॻह ते। हितां अॻिते हली करे मोहम्मद करीम वज़ू बि कयो, अलाह जे रसूल वराए निमाज़ क़ज़ा। त माना जेको निमाज़ क़ज़ा थी वञे रब अदा थो कराए,
मोहम्मद करीम को कज़ा तो कराए आसकार भी छो त जेकॾहिं रब जेकॾहिं अदा कराया त जिब्रील न मोकिले आ जा उतारे न आ जा जागर न थी आ जा पर अल्लाह जल जलालो या ॼाणी वाणी मोहम्मद करीम को निमाज़ कज़ा कराई उम्मत जे लाइ सबक हुजे उम्मत को जेकॾहिं निमाज़ कज़ा थी वञे अहिड़ीअ तरह वरी जेकॾहिं उमिरो बि साईं जिन खां कज़ा थियो हिकु साईं जिन उमिरि थी आया न सुरे हुदैबिया में काफ़रनि जो रोकियो हुते साईं जिन खे एराम बि पातल वर्चे बि हुयो तंहिंजे करे उतां साईं उमिरो करणु न ॾींदासीं मोटी वञो साईं जिन मोटी हलिया विया शर्त बि थियो मुआइदा बि थिया ॿिए साल साईं जिन उमिरो करणु आया उनखे उमरतुल कज़ा चइबो आहे उनखे उमरतुल कज़ा चइबो आहे त साईं ॿिए साल अची करे छा कयो आहे उमिरो कयो त जेकॾहिं उमिरो बि ख़ुदा न ख़ासि आहे उहो कीअं थिए मसलन औरत आहे एराम जी हालत में आहे ख़ुदा न ख़ासि आहे जेकॾहिं हैज़ अची वियो त हाणे कीअं थिए मसइलो मसइला थींदा आहिनि न खोड़ औरत आहे जा माण्हू आहे वियो वरी रस्ते ते दुश्मनी जो ख़ौफ़ आहे हितां त एराम ॿधी निकितो आहे रस्ते ते दुश्मनी जो ख़ौफ़ आहे हाणे नथो वञी सघे उमिरो करणु उमिरो रुकिजी पियो हाणे कीअं थिए एराम लाहे विधई त उमिरो कज़ा थी वियो वरी माण्हू ॿीहर कज़ा कीअं करे रसूल साईं जिन जो तरीक़ो आहे उहो हीअं कज़ा करे बहरहाल गुनाह नबीअ खां न थींदो आहे नबीअ खां गुनाह न थींदो आहे नबी मासूम आहे गुनाह खां ख़ुदा न ख़ासि आहे जेकॾहिं ज़िना बि थी वञे तौबा कीअं कजे उते अलाह इस्तेमालु थो करे रसूल साईं जे साहबा खे साहबिन खां जेकॾहिं गुनाह थी वञे त मोहम्मद करीम हीअं सज़ा ॾे उम्मत जे लाइ हिकु तरीक़ो आहे हज़रत माइज़ रज़ी अलाह ताला अन्हु अलाह जे रसूल साईं जो साहबी आहे मोहम्मद करीम साईं जिन वटि आयो या रसूल अलाह मूंखां ज़िना थी वई आहे मूंखे पाक कयो पाक इहे बि ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि कॾहिं कॾहिं हीअं बि ईंदी आहे हिकु साहबी आयो या रसूल अलाह मुंहिंजो हुयो खारकुनि जो दुकानु औरत आई हिकु खारक वठणु चयोमांसि अंदरि हलो भले खारक पइनि उहे ॾियां थो वरी अंदरि त वियो इन बहाने त हले त चुमी ॾियांसि साहबी इहो ॾोह बि करे त चुमी थी वई औरत खार मोटी आयो या रसूल मूंखां हे गुनाह थी आहे मूंखे पाक कयो उहो आयो वरी केॾीमहिल ॿेपर जी निमाज़ पढ़ियईं उन खां पोइ अलाह जे रसूल साईं फरमायो छा तूं ॿेपर जी निमाज़ असां सां गॾु न पढ़ी या रसूल मां पढ़ी रसूल साईं जिन फरमायो त इनल हसनात युज़हिबुन सय्यात नेकियूं बुराई खे खाई ख़तमु करे छॾींदियूं जेकॾहिं तूं निमाज़ पढ़ी आहे नेकी कई आहे त बुराई ख़तमु थींदी माना मालूम थियो त इन शइ ते सज़ा न आहे चुमीअ ते बाक़ी सज़ा आहे कंहिं ते ज़िना ते